अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अब्दो ऐं माहिया फराह औरंगज़ेब। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। शहीदन जो शहर के इंशा, इंतजामी गफलत, लापरवाही ऐं चूंडियल नुमाइंदनि जी बेध्यानी सबब मुकम्मल पानी हेठि। शहर जे मुख्य चौक मीर हसन चौक ते पानी 3 खां 4 फुट बीठल। शहर में घरनि जी मालिकी लाइ मौजूद माण्हुनि जी का बि वाहर न थी सघी। सुप्रियो बंद के घारो लगण बाद पानी मेहड़ के गोठन के बोड़न लगो। पानी के वहकरन लोंग तुन्यो, रहमू तुन्यो, अब्दुल हमीद गंबो तुन्यो, सोलंगी मियांदा चांडियो, रहड़ो शरीफ ऐं लोंग महेसर के बोड़ींदो मेहड़ वारे रोड से टकराइजी वियो। पानी जो दबाव रिंग बंद ते बरकरार। रिंग बंद के मजबूत करण जो कम जारी। भान सैयदाबाद में मंशूर ढंढ के 0 पॉइंट वटां मकामी माण्हुनि FP बंद के कट ॾेई छॾियो। पानी जो छोड़ मंशूर में जारी। मंशूर ढंढ में पानी की सतह वधण लगी। खैरपुर वेझो गोठाणनि पंहिंजा गोठ बचाइण लाइ सिम नाले के शहर तरफ़ कट ॾेई छॾियो। पहिरियां ई बुॾल शहर वधीक बुॾण लॻो। रहवासी सख़्त परेशान, इंतज़ामिया गायब। इतला बावजूद को बि अमलदार न पहुतो। सिंधु दरिया के पानी में मुसलसल चाड़। वधीक 6 लाख क्यूसिक पानी 2 सितंबर की शाम जो गुडू बैराज वटि पहुचंदो। पानी जो वॾो वहिकिरो 3 ऐं 4 सितंबर के विच वारी रात जो सखर बैराज वटि पहुचंदो। सखर वटि पानी जो मथाहों ऐं हेठां वहिकिरो 5,29,817 क्यूसिक। गुडू बैराज वटि पानी जो मथाहों ऐं हेठां वहिकिरो 5,31,408 क्यूसिक ऐं कोटड़ी बैराज वटि पानी जो मथाहों वहिकिरो 4,08,739 ऐं हेठां वहिकिरो 4,03,926 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। आर्मी चीफ जनकम जावेद बाजवा अॼु डेरा इस्माइल जो दौरो कंदो। ISPR मूजिबि आर्मी चीफ बोर्ड मुतासिर इलाइक़े रुझान जो दौरो बि कंदो। हुकूमत बरसात ऐं बोर्ड सठल अवाम मथां हिकु भेरो ॿीहर पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल की नई क़ीमत 235 रुपया 98 पैसा मुक़रर। नोटिफिकेशन जारी। डीज़ल की नई क़ीमत 247 रुपया 43 पैसा। लाइट डीज़ल की नई क़ीमत 201 रुपया 54 पैसा ऐं घासलेट की नई क़ीमत 210 रुपया 32 पैसा मुक़रर। दहशतगर्दी केस में इमरान खान की ज़मानत वारी दरख्वास्त ते ॿुधणी। PTI चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद की दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में पेश न थियो।